यही तेरी जाति वैष्णव उसी हरे समाज का जीव काबले काबले मासे चले आया इन मंडल में जाओ रही सब चीज के जेके लेके तो को ऐसा ले काबले काम उन खातो इन मंडल में बैठा एले कोई काबले काम उन सागर काबले काम सारे सारे ये प्रोग्राम में मुझे इसलिए रोशो खोजा है साथी जेके इसलिए रोशो खरोज की अगवानी कंदा इसलिए रोशो खरोज जो सदर मोहम्मद अशरफ कुरैशी चेयरमैन मोहम्मद सुल्तान जुड़े जो जनरल सेक्रेटरी मोहम्मद यूसुफ हुसैन नायब सदर जामिया शरीफ नायब सदर सीनियर नायब सदर अली जानियो अब्दुल जवाल हाकुम जेको या हिते जेके यूनिट पढ़ीदड़ सां के तारीख़ रखंदा उन्हनि में सीनियर दोस्त असांजो भाउ मोहम्मद तालिब हसन राजपूत लियाकत अली मुगेजो अली हसन राजपूत ज़ाहिद राजपूत उन खां अलावा या जेके भी यूनिट सां तारीख़ रखंदा अल्लाह मुस्तफ़ा आहे इब्राहिम करम आहे लियाकत मुगेजो आहे ऐं हिते इन यूनिट सां तमामु हिकिड़ो तारीख़ रखंदड़ भेण कमर निसा अॼु मुंहिंजी भेण से लाइ ऐं हर वक़्तु हुनखे दुआऊं ॾींदो आहियां ऐं यादि कंदो आहियां हुनजी महिरबानी हुन असांजे प्रोग्राम में शिरकत कई ऐं यूनिट जा दोस्त सभई क़ाबिले इज़त दोस्त जेके आहिनि जिन इहो मेड़ा को चाहियो ऐं हिन नज़ीर जी लख महिरबानी जेके गर्मी में कई आहिनि ऐं कंहिंखे हिन हेल्थ प्रोफेशन जे सथ में शामिल थियण ते बि मुबारक ॾियां थो त इंशाअल्लाह गॾिजी हिकिड़ो ॾुखी इंसाननि जी ख़िदमत ऐं हुन सां गॾु असां पंहिंजे हक़नि लाइ गॾिजी का जदोजहद कंदासीं हुन में मां सभिनी खां साथ कंदो इंशाअल्लाह उहे साथ ॾींदा मानो हराम ॾाढियन नाइल जे आखिरी हवाले सां ऐं सभिनी खे चवंदो कि जंहिंजी ड्यूटी न पई हुजे उहा ड्यूटी में फैसला साहब कोताही कोन करे इन ड्यूटीअ खे फर्ज़ त उहो असांजो आहे पर इहे इमामनि जा जेके महात्मी जुलूस निकिता उन जुलूस खे असां कमु आयो हुनमें मदद कंदा ताकि वो ये यूं किरदार अदा कंदियूं पोलियो में कोविड में या इमाम में ठीक दर्द हली करे ऐं पोलियो प्रोग्राम खे या प्रोग्राम खे कामयाब कंदियूं मां हिन इस्लाम जो आहियां इन कारण हुकम में गर्मी आई है जेके असां यूसीएम साल का सुपर कंदा आहियूं गवर्नमेंट सही कंदा सां पगति कंदा पर हिननि खे 80 घर या 85 घर या 100 घर करना होगा कोई दौर इन नदियुनि खे लख शाबत हुजनि ऐं हू पंहिंजी सचाई कंदियूं पंहिंजे पेशे सां जंहिंजी बि पघार कंदियूं उन सां जी सचाई आहे ऐं इहा हुननि जी लगन हाणे पैरामेडिकल जे मसइलनि ते थोरो ई ॻाल्हायूं असां पैरामेडिकल जा मसइला आहिनि थोरा इज्तमाही मसइला जेके आहिनि असांजा थोरा बाक़ी हिकिड़े गेट खां ॿिए गेट जी बदिली उहे असांजा मसइला आहिनि उहे आहिनि ज़ाती असांजा मसइला इज्तमाही मसइला असांजा सेमेस्टर आहे टाइम आहे हेल्थ प्रोफेशनल अलाउंस ज़ाती आहे सिंध जे अंदरि जना हॉस्पिटल NICH इस्लाम जे 50% हुजणु घुरिजे पर असां हिकिड़ी वॾी हड़ताल खां पोइ असांखे 20% मिलियो जेको 20% जो महांगाई सां माण्हू करे उहो असांजो राइट आहे उन जे लाइ असांखे जदोजहद करण जी ज़रूरत आहे टाइम से जो नोटिफिकेशन थी आयो आहे जेको बि सपोर्टिंग स्टाफ जो टाइम से आहे उन ते वर्क ऑफिस में जेको जिते भी कारोबार आहे कारोबार जो एशिया में रिकॉर्ड आहे सब रिकॉर्ड ॾिसी करे उन सभी के सपोर्टिंग स्टाफ में
टाइम से सर्विस टैक्स जो को पास है वो साजो पर पास आए वो की कोशिश हो है आई असांजी ग्रामीण के तंजीम हर लिहाज सा पर साहब जो हर लिहाज सा कोशिश जल्द में साजो सर्विस टैक्स करने की और ये असां जाते मसला कब साई कब में साजो युवा असां पंजी ड्यूटी बदला सिकंदा वो असां के पगार मिले थी हज़ार रुपए धारा उन ड्यूटी में कोटाई उन जे बावजूद जेकॾहिं रकमी कोटाई थिए त इहे असांजा इदारा असांजा घर उन घर में वेही करे टीमो डाक करे सां मसला हल कयो अगर मसला थिए पोइ असांजे रोड साफ़ पर असां उते ई हिकिड़ा वाइस छॾियूं या उते ई अहिड़ियूं ॻाल्हियूं करे छॾियूं जेके असांजी वापसी में नोट टाइम जल्द करे विहारे न सघनि इन्हनि शयुनि खां बेज़र हुजे असांखे जाके करे मक़सद उन्हनि मक़सद खे हासिल करण लाइ असांखे अमली ज़रूरत अमली कम जी ज़रूरत आहे हाणे आख़िर में पढ़ीदड़ जे हवाले सां चऊं त पढ़ीदड़ अचण ते मूंखे तमामु घणी ख़ुशी थी खुशी न लगी त पढ़ीदड़ जी सुञाणप डॉक्टर काबिल भाजपर आहे डॉक्टर काबिल भाजपर क्या कंप्यूटर शुरू करना है उन्होंने केतरी हितां जे नौजवान खे डॉक्टरी में दाखिला कई डॉक्टर करायो कई डॉक्टर में नौकरी पर आउं खुशनसीब जेका नौकरी जी आहे उहा बदलो डॉक्टर काबिल भाजपर आहे उन से हिकिड़ो सारा पढ़ी में कीअं गुज़ारे ऐं उन सां गॾु जॾहिं आउं हेल्थ सर्विस में आयो आहियां त मुंहिंजो चीफ ऑर्गेनाइज़र आइतुल्ला राजपर जेको शुरू खां अॼु ताईं असां सां तंज़ीम में गॾु हले थो ऐं सिंध जे हिकिड़ी वॾी तंज़ीम हेल्थ प्रोफेशनल जो चीफ ऑर्गेनाइज़र सिंध आहे ऐं जे सदर आहियां त आउं हुन जे बदौलत आहियां असां ॿिनि माण्हुनि खे रोज़ मान आहे त सिंध खे असां लीड कयूं था जॾहिं असांजी भाॼी गुज़ार थिए थी हींअर बाबा खां मुंहिंजे चीफ ऑर्गेनाइज़र गॾियल पर जॾहिं असांजी भाॼी गुज़ार थींदी आहे उहे बाबा चीफ ऑर्गेनाइज़र वेंदा आहिनि वरी उन इलेक्शन जे प्रोसेस में आणे करे ऐं उन शइ खे ॿाहिरि करे वरी तंज़ीम जे हवाले करे ऐं उन शइ खे मिसाल त राजपाल बरादरी जे माण्हुनि खां असांजो तालुक न आहे हेल्थ डिपार्टमेंट में मास्टर हुजे बज़र हुजे या हिते जेके राजपाल बरादरी असांजो दोस्त आहे गुलाम असगर जेको पहिरीं जी ॻाल्हि कई आहे तालिब आहे हुनजो तालिब जो पुटु मुंहिंजो यूनियन एलएमसी जो सदर ऐं सूबे जो नायब सदर असांजी ख़्वाहिश आहे त उहो इमरान लाजपत जो लोग बहितरीन शख़्सियत जो मालिक आहे असां हुन चाहियूं था त असां हुनजे सूबे जो सदर थियूं असांजो हर वक़्तु जी कोशिशूं पर हुनजो एतिरो मान मरतबो आहे पंहिंजे इदारे में जो एक्सरे डिपार्टमेंट जो इंचार्ज आहे हुन सां गॾु सिटी स्टेट जो इंचार्ज आहे हुन सां गॾु इमारत जो इंचार्ज आहे त हुनजे डिपार्टमेंटली तमामु घणियूं ज़िम्मेवारियूं हुनजे करे हू तंज़ीम जे लाइ करे ॾेई सघंदो आहे अॼु मूंखे कई आहे ख़्वाहिश कई त तुंहिंजे ॻोठ में प्रोग्राम आहे तव्हां महिरबानी करे इहो हुन लाइ इबादत कई ऐं हुन इहो ई मैसेज ॾिनो त हुन दोस्त खे चयो असां सभु साथी ऐं असां गॾु आख़िर में मां हिकिड़ो सिर्फ़ु चवंदो आहियां लतीफ़ सरकार जी उहा पंचायत उहा आया आहे हलो कोई नाज़ुक जनी गंज में सारो दी जिन नूर से क्या हक पहुंचो